पैगाम पाकिस्तान सिंध सखर में 3 ॾींहनि वारी मिनी ओलंपिक्स गेम्स 2024 जो इनेकाद कयो वियो, जंहिंमें 14 रांदियूं शामिल हुयूं। मिनी ओलंपिक्स गेम्स 2024 जी इख़्तितामी तक़रीब एसएसबी पिलर्स हॉस्टल सखर में थी, जंहिंमें डिप्टी स्पोर्ट्स डायरेक्टर मीर मोहम्मद कलोड़ो, मैडम अदरा जमाल, मैडम शाइस्ता बलोच, डॉक्टर सईद अहमान, मोहम्मद शाहिद सिद्दीकी, निसार अहमद चांडो, डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स ऑफिसर सखर, टूर्नामेंट डायरेक्टर मास्टर अब्दुल रज़ाक राजपूत, मोहम्मद वकास शेख, मोहम्मद अशरफ खतीबुल्लाह ऐं ॿियनि आयल महिमाननि जो शानदार इस्तक़बाल कयो वियो। दरिंदा इख़्तितामी तक़रीब में समूरनि टीमुनि शिरकत कई ऐं मार्च पास कयो, जंहिं बाद रांदीगरनि पंहिंजे फन जो मुज़ाहिरो करे तमाशाइनि खां दाद वसूल कयो, जंहिं बाद समूरनि खटींदड़ रांदीगरनि खे मेडल, ट्रॉफियूं ऐं सर्टिफिकेट, शील्ड्स ऐं अवॉर्ड ॾिना विया। आयल महिमाननि चयो त असांजे सखर शहर जे नौजवान रांदीगरनि लाइ ज़िले सतह जो प्रोग्राम मुनक़िद कयो ऐं इंशाअल्लाह मुस्तक़बिल में बि अहिड़ियूं रांदियूं करायूं वेंदियूं ऐं सखर शहर में रांदीगरनि लाइ मेगा इवेंट मुनक़िद कया वेंदा त जीअं नौजवाननि खे आसानीअ सां खेॾण जो मौक़ो फ़राहम कयो वञे, त जीअं मुस्तक़बिल में इहे ॿार पंहिंजे वालिदीन ऐं उस्तादनि सां गॾिजी सखर शहर खे सॼे पाकिस्तान में मशहूर करे सघनि ऐं तक़रीब जी पुॼाणीअ ते इन्हनि जो शुक्रियो अदा कयो। ख़ास महिमान सभिनी टीमुनि जे रांदीगरनि सां ग्रुप फोटो सेशन पिणु करायो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची